वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब हिन वक्त भी केतरी इमदाद अचे पई पर इहे ॻाल्हियूं बि रिपोर्ट थियनि पयूं त जेके हक़दार आहिनि उन्हनि माण्हुनि खे लठियूं खाइणी थी पवनि, उन्हनि खे सही जेको आहे सो सामान जी विरासत न पई थिए। उन खां अलावा इमदाद तव्हां कीअं मुमकिन बणाईंदव त जंहिंजे हथनि मां विरहाइजे पई उहे हिन में को करप्शन न कंदा, के गोबियूं न हणंदा, जॾहिं त इन तरह जी का तारीख़ रही आहे असां वटि। मां अर्ज़ु ॿुधायां तव्हांखे त तव्हां पाण ॾिसो त पोइ जेके बि वॾा जेके मसइला थिया आहिनि, वॾे सैलाब वारा ॿिया थिया, उन में जेको रिलीफ जो कमु थियो आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे या ॿिया प्रोग्राम आहिनि, अलहमदुलिल्लाह उन ते का बि करप्शन जी हिन महिल ताईं का बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले सां त केतिरियूं करप्शन जी रिपोर्टूं अची चुकियूं आहिनि साम्हूं, औरतुनि खे लठियूं खाइण जेका असांखे असेंबली में विरहाई वई आहे, असां पढ़ी आहे न पढ़ी आहे, मां खणी न रिपोर्ट उन में तव्हांखे ॿुधाईंदमि त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में केतिरी करप्शन, एजुकेशन में केतिरी हेल्थ में केतिरी, मां खणी न मुंहिंजे तालुके में 21,000 बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा बेनिफिशरीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ 21,000 मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर चई करे बिल्कुलु ऑन मेरिट ऐं का सिफारिश कोन, ईअं न त पीपल्स पार्टी जो आहे, ऑन मेरिट जे ग़रीब आहिनि उन्हनि खे ॾिनी। मां ईमानदारी सां ॿुधायां, मां ॿुधायां तव्हांखे 21,000 बिल्कुलु 21,000 माण्हुनि खे बेनिफिशरीज़ आहिनि। ॻाल्हि इहा त हाणे जॾहिं इहे असांजा कम आहिनि तॾहिं त असांखे माण्हू तॾहिं त असांखे वोट करनि था न। न त हाणे तव्हां जेके असां चओ था त असां जहिड़ो को कारो चोर धाड़ेल डाकू क्रिमिनल सभु कुझु जेको तव्हां चओ था जाली वोट या सभिनी जी ख़बर उहा तव्हां हाणे फिक्स कयो का बि कॉन्स्टिट्यूएंसी तव्हांखे जंहिंखे ॾियणो आहे अची करे बीए फेयर एंड फ्री बायोमेट्रिक सिस्टम कयो त ख़बर पइजी वेंदी त कीअं केरु खटे थो कयो न। मां सां त चऊं था ख़ुदा ट्रांसपेरेंसी आणियो हाणे थर वारी जेकी आहे न, थर वारी तव्हां जेके कंक्रीट, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कंक्रीट जेकॾहिं कोई मशवरा आहिनि तव्हांखे दान कुकन को सवाइ जेकॾहिं को मशवरो आहे तव्हां इहो ॿुधायो त कीअं तरसील करे सघिजे थी। सीएम साहब 10 मिनिस्ट्री छो रखी वेठो आ भाई, एड़े कॉम्पिटेंट माण्हू के मिले ना, नायल माण्हू घटायो। मिनिस्ट्री ताई चवण ते हेल्थ मिनिस्ट्री 10 महीने न मुझे चवण ते छो मिलंदा जे तव्हां के कोन असांजी पार्टी जो मसलो आहे, इंटरनल मसलो पार्टी वारा अदाने बस मूंखे ख़बर आहे त छा मसलो आहे। 10 महीननि खां हेल्थ मिनिस्ट्री सीएम साहब वटि आहे छो भाई, कोई कॉम्पिटेंट माण्हू खबर न आहे त हाणे जो मिनिस्टर वध कन था थी सके, मुज़फ्फर टपी साहब मिनिस्टर वध कन था थी सके ने ताई न हलाए सके, वरी वापस खुद मुख्तियारी जेकी आई आहे उन में मिनिस्टर वध कन था एडा सारा मेंबर तहां जा वेठा असेंबली में पर कोनी न ये केड़ी गाल थी अधी के यही खबर न है मिनिस्टर जे मिनिस्टर के जस्टिफाई को वध मिनिस्टर में लॉ मिनिस्ट्री भी कोई न, तो कोई कॉम्पिटेंट मानू कोन है लॉ मिनिस्ट्री चला, होम मिनिस्ट्री भी कोने, इंडस्ट्री तो बाकी तहां छो वेठा हो। हां कानून जे मुताबिक मुखे एकड़ी गाल बुधायो, गाल बुधो एकड़ी तो मैं बाकी तो गाल 18 अमेंडमेंट का पो 18 अमेंडमेंट घणा स्पेशल सेक्रेटरी रखना खपन, असिस्टेंट पुछो घणा रखना खपन, माखे मिनिस्टर रखणो खपन। हिनमल घणा स्पेशल असिस्टेंट आहिन सीएम साहब जा ॿुधाईंदो था। स्पेशल असिस्टेंट के रखा था वो केतरान हिनमल केतरान था बाबा गाल बुधो सीएम साहब वटि हिनमल केतरान जेतरा भी आहिन कानून मूजिब केतरा रखना खपे। मां एकड़ी गाल छा पिया कन मुफ्त जी पघारूं एडवाइजर केतरा रखना खपन, पंज पघारूं पंज एडवाइजर मां ॿुधाया पंज एडवाइजर 21 वज़ीर 100 बिस्मिल्लाह स्पेशल असिस्टेंट का लिमिट कोने एजुकेशन जबरदस्त थी वने, हेल्थ जबरदस्त थी वने, रिफॉर्म सची वनन त असां चऊं त बिस्मिल्लाह ता भले, पर जने पांजा विहारींदो मेरिट जी किलिंग कंदो पांजन सिफारिशी माण्हुनि खे हिनमल ताईं सभीन रड़ियूं था कनि त जेके जूनियर आहिनि उहे वीचारा सीनियर जूनियर जेके वो सीनियर जी एतिरो कंदो त पैसा वीचारा तव्हांखे न कीअं बरक़रार रखंदो। छा 2-2 लख 3-3 लख रुपया ॾेई करे उन्हनि जी मदद करे सघे थी, अहिड़ा इंतज़ाम छो न कया वञनि त जीअं कंहिं बि ईंदड़ वक़्त में इन तरह जी सूरत हाल खे मुंहुं न
न ॾियनि उन्हनि वटि एतिरो पैसो हुजे वसीला हुजनि त खाद खुराक जी खोट न थिए बीमार ॿारनि जो इलाज कराए ॻाल्हि ॿुधो न हक़ाइक़ जेके आहिनि या तव्हां मां ॿुधायां त इहे थर में जेकी आहे हमेशह इहा जेकी आहे तक़रीबन 2-3 साल ड्राउट थींदी आहे कासादी थींदी आहे ॿियो त सॼो जेको आहे माल इन करे जो उन्हनि वटि गुज़र सफ़र जो को वसीलो कोन्हे न माल खां सवाइ पाणी थींदी आहे उन में जेको आहे इहे जेके आहिनि माइग्रेशन बि थींदी आहे सिर्फ़ु माण्हुनि जी बि माइग्रेशन थींदी आहे मवेशियुनि जी बि माइग्रेशन थींदी आहे हाणे वेही करे हिते तव्हां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हाणे चीफ मिनिस्टर आहे असांजी ज़िम्मेवारी असां ज़िम्मेवारी पंहिंजी क़बूल कयूं था हिननि जी पार्टी जा जेके सरबराह ऐं ॿियो जेको तुंहिंजो डॉक्टर अरबाब गुलाम नबी साहब जहाज़ ते प्राइम मिनिस्टर सां आया वरी जहाज़ ते मोटी विया बाबा उते वेहो बिलावल कल क्लिप ही दिखाई तो सबीन खुदा जो कसम मां ॾिठी आहे बिलावल भुट्टो हथ ही हिलाए हलो बि ठीकु आहे बाबा तूं आवाम सां हथ हिलाए वए अच्छा गाॾियूं आयूं आहिनि खुराक जूं हिकु बोरी बि न ॾिनी वई खुदा जो कसम वीडियो पई आहे तव्हां कढाए ॾिसो चैनल्स तां त उहे गाॾियूं वरी बिलावल भुट्टो सां गॾु वापसि हली वयूं हिकु बोरी बि न विराइजी वई माण्हू वीचारा गरीब माण्हू हुन जे पोयां भॼंदा हाणे इहे ॻाल्हियूं अच्छा ठीकु आहे मुंहिंजे चवण में हुजे त चओ मां डिनाए कयां थी पर जेके वीडियो पई आहे त उनखे डिनाए कंदा हलो तव्हांखे चओ भला त इहे जेके ताम पता हिकिड़ी पुछो भला पुछो त भला हे जेको टेंट लॻो हे जेको तंदूर लॻा एॾियूं डिशूं जो असां चऊं त असां शादियुनि में एॾियूं डिशूं न ॾिठियूंसीं अलाह ख़ुदा जो वास्तो अथव अदा को ख़ुदा कयो त असांखे बि क़बर में वञिणो आहे अलाह साईं खे हिसाबु ॾियणो आहे त हुते मायूं रड़ियूं थियूं कनि हीअं हिकु लाश थो वञे ॿार जो हीअं अस्पताल में हिकु लाश थो वञे 5-5 ॾह मिंटनि खां ऐं होॾे थी थिए कूड़ थी ॻाल्हायां भला तव्हांजे चैनल न ॾेखारी कहिड़े चैनल मां त कूड़ थी ॻाल्हायां पर चैनल त नथा कूड़ ॻाल्हाए सघनि ऐं उहे वज़ीर मुशीर जेके आहिनि उहे वेठा मज़े सां पंहिंजे घर में मयत थींदी पंहिंजे घर में मौत थींदी कंहिंखे गिर हलंदो निड़ीअ मां जो तव्हां सोचो त तव्हां मौक़ो ॾियो था तव्हां अहिड़ा गुथा कम कयो था तॾहिं त असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो थो ॾे तव्हां सुठा कम कयो गुड गवर्नेंस कयो असां तव्हांजी वाह वाह कंदासीं असां छो तव्हांजे खिलाफ़ ॻाल्हाईंदासीं पर मजबूरी आहे त तव्हां कम कयो था ॻाल्हि ॿुधो काइम अली शाह भाई उन जे लाइ मानी कयूं पहिरियों काइम अली शाह मानी कयो काइम अली शाह मानी कोन खाधी इहा ख़बर आहे हिनखे अदी खे ख़बर आहे खाधी या न खाधी ॿुधो ॻाल्हि त ॿुधो न वरी नवाज़ शरीफ़ साहब वियो उन काइम अली शाह जी उनखे ख़बर हुई उन मानी न खाधी उहो मानी खाए आहे पॉलिटिकली चए न त हेॾे कात लॻो पियो आहे मानी खाइनि था ॾिसो अपोज़िशन जेकी आहे उहा उन जो कमु इहो आहे कंहिं बि शइ जे लाइ सूरत हाल बिल्कुलु मां चयमि न जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मरे थो उन जो बि हुकूमत वक़्तु ज़िम्मेवार आहे बिल्कुलु उनजी पकड़ थींदी कल पटी थी हले तो जेको वज़ीर उन जो रिलीफ जो पंहिंजी सेहत ते करे अगर के असां पंजाब में वञूं ई नथा असां त पंहिंजी सिंध जो माण्हू मरी विया डेंगी में शहबाज शरीफ इस्तीफा ॾिनी पोइ शहबाज शरीफ या उन सां जेकॾहिं कंपेयर कंदो त पोइ त एॾो कम आहे एॾो कम आहे जेको 6 बजे उथे तो रात जो कम तो करे असां जो इलाइक़ा चोलिस्तान आहे इंडिया के सेरा इलाइक़ो लगे तो इते उते सूरत हाल नथी पए कंपेयर करण खां बहितर आहे त पंहिंजी सिंध खे संभाले आम तौर ते ईअं थींदो आहे उते आम तौर ते जनवरी फरवरी मार्च जे महीने में उते सूरत हाल काफ़ी जेको आहे गर्मी अची वेंदी आहे हिन वक़्तु माना कुदरती तौर ते वरी जेके बारिश थी या जेको आहे पंहिंजो थधि जेकी आहे उहा वधीक लंगरान थी वई आहे पूरे असांजे पासे ते बि हिन पासे ते बि उन में काफ़ी जेके असांखे रिपोर्ट जेके मीडिया जे थ्रू मां त होॾे वियो कोन आहे पाण पर्सनली मीडिया जे थ्रू त घणा ॿार जेके नमूनिया बि थिए थी ऐं उन में ईअं बि आहे नमूनिया छो थी थिए डॉक्टर साहब नमूनिया जो वजह छा आहे वजह इहा आहे त मां उन में जेकॾहिं माण्हुनि जो इम्यून सिस्टम कमज़ोर थो थी वञे छा जे करे थींदो आहे बुख जे करे मां कुझु खाईंदी त खीर मिलंदो ॾिसो मां इन जे पोयां डॉक्टर साहब मिठी में सिर्फ मिठी में 70 बिस्तरनि जी अस्पताल आहे बाक़ी किथे बि सिहत जूं के सहूलियतूं कोन्हनि रिपोर्ट त इहो थियो आहे त लेडी डॉक्टर बि कोन्हनि के उते औरतनि जे इलाज जे लाइ डॉक्टर कोन्हनि के 182 पोस्टूं ख़ाली आहिनि बिल्कुलु ख़ाली आहिनि उते कोई डॉक्टर वञण जे लाइ तयारु न आहिनि तव्हांखे बि ख़बर आई आहे त सॼी
हे त हे पर तव्हां ॿिया ज़िला वठंदा उहे बि काथे घणनि ज़िलनि में सब ख़राब खबर सूरत आहे हाल त ईअं वञण लाइ तयार बि न घणनि आहे सूरत हाल ऐं ख़राब आहे साल मतलब सामान्य होता है ना घणनि ज़िलनि में सूरत हाल ख़राब हर आहे। 2 सालनि खां पोइ बिल्कुलु कहत आहे। बि ईंदो आहे ऐं अहिड़ा ॾिसो, हालात ॻाल्हि- थींदा आहिनि ऐं फिगर बि खणी था अचनि हिन जा ॿिया नुमाइंदा त कोन खणी आया ऐं पेपर हर मां साल सम्झां ॿार बि ईअं खणी फौत आया थियनि। हूंदो पेपर छो जो तव्हां जे नुमाइंदा उतां पंहिंजा फिगर कढी कराए था अचनि हालांकि ज़िम्मेदारी हिननि जी न आहे ज़िम्मेदारी रिलीफ मिनिस्टर जी आहे ज़िम्मेदारी आहे फूड मिनिस्टर जी ज़िम्मेदारी कमिश्नर जी न, मां- ज़िम्मेदारी स्पेशल सेक्रेटरी जी न। जेको स्पेशल सेक्रेटरी रखियो वियो आहे न उन स्पेशल सेक्रेटरी जो कमु आहे पब्लिक हेल्थ ॾिसण त हुनजी उहा अखि हुअणु खपे त पूरे सिंध में छा पब्लिक हेल्थ मिले थी माण्हुनि खे उहे तमामु जेके सहूलियतूं मिलनि थियूं स्पेशल सेक्रेटरी वञी वेठो आहे मां उनखे छो नथा रिमूव कयो उहो ज़िम्मेदार आहे न ॾिसो, जेके ॻाल्हि- ज़िम्मेदार आहिनि तव्हां ॻाल्हि- उन्हनि खे हटायो ॻाल्हि- ऐं कॉम्पिटेंट माण्हू रखो त पोइ ॾिसो तव्हांखे सिंध जी आवाम वाह वाह करे थी या नथी करे उहे हटिजी विया आहिनि कोन हटिजी विया आहिनि ॿुधो, खणी अचे आधार सुभाणे प्रोग्राम रखो खणी आधार नोटिफिकेशन कढाए अचे मां तव्हां वाह वाह कंदमि मां वाह वाह कंदमि ॻाल्हि ॿुधो न भई हिकिड़ो जेको ऐं ॿी ॻाल्हि, हिकिड़ी चीफ ॻाल्हि। मिनिस्टर हिकिड़ो अर्ज़ु इहे ॿुधायां। माण्हू मां सीएसएस ॿुधायां न। ऑफिसर बि न अथव अदी, जेके मां सीएसएस ॿुधायां ऑफिसर न, आहिनि चीफ उहे मिनिस्टर- टेक्निकल माण्हू न आहिनि उन्हनि खे इन्हनि जॉब इन्हनि सीटुनि जे लाइ लाइक़ ई न आहे सीएसएस ऑफिसर न थींदो आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न मां चीफ मिनिस्टर जेकॾहिं का बि ॻाल्हि ऑन दी रिकॉर्ड जेकॾहिं कई हिकु ॿ ॾींहं हुनजा प्रोसेस थींदो आहे बिल्कुलु चीफ मिनिस्टर जेकॾहिं ऑन दी रिकॉर्ड ॻाल्हि कई त उहो सस्पेंड कीअं न थींदा इहा त अदी अजीब ॻाल्हि करे थी चीफ फौरन थियनि न काल त इहा आहे त उहे अञा छो वेठा आहिनि मतिलबु अहिड़ो ज़िम्मेदार जिन्हनि जे करे बाबा, ॻाल्हि- तव्हांजी मां- गवर्नमेंट बदनाम पई थिए मां त- जिन्हनि फौरन- माण्हुनि जे करे तव्हांजी फौरन पीपुल्स उते पार्टी विया जी आहिनि, गवर्नमेंट उहे बदनाम थी वई displace तव्हां थी विया हिकु आहिनि, हिकु ॿिया चैनल ते फौरन वञी कीअं थींदो आहे? तव्हां जस्टिफाई उहे- था कयो उहे- त बाबा न हीअं न थियो न बाबा हीअं न थियो उहे त हुन हलिया माण्हुनि खे ॿिया तव्हां वञी करे कीअं- वेठा आहिनि ॿियनि कमु शुरू करे ॾिनो आहे कीअं न थिया इहो त मूंखे सम्झ में नथो अचे अदी अलाए कीअं ॾिठो डॉक्टर साहब सेक्रेटरी जिन माण्हुनि खे रिमूव मुअतल कयो वियो आहे ऑफिसरनि खे मुअतल कयो आहे छा ज़िम्मेदारी सिर्फ़ु उन्हनि हा जी थी सिर्फ़ थिए? न सिर्फ़ मुअतल जी हद ताईं उन्हनि जी ज़िम्मेदारी थी थिए सिर्फ़ु मुअतल करे छॾिजे छा इहा सज़ा आहे उन्हनि जी छा- जिन्हनि जी माउनि जी हंजूं वीरान थी वयूं इहो मतिलबु तव्हां हिकु ॿ एग्ज़ाम्पल त ॾियो अदा दुनिया खे ॿुधायो त सही त अहिड़ा ॿियनि मुल्कनि में छा थींदो आहे असांजे पड़ोसी मुल्क में हाणे हाणे ताज़ो थियो आहे जेको अब्दोस जो हिकिड़ो स्कैंडल साम्हूं आयो त हुन शख़्स इस्तीफ़ो ॾेई छॾियो त मुंहिंजी नाअहली जे करे इहो सिलसिलो थियो असां वटि जानूं हली थियूं वञनि माण्हुनि जा मासूम ॿार मरी था वञनि ऐं तॾहिं बि तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु मुअतल था कयो तव्हां उन्हनि खे सज़ा ॾियो भला हाणे बाक़ाइदा ॻाल्हि अहिड़ी ॿुधो न, हाणे क्रिमिनल अहिड़ो- उन्हनि में आणजनि ताकी अहिड़ो- आइंदा जे लाइ कोई बि माण्हू अहिड़ो कमु करण जे लाइ अॻिते न वधे अहिड़ो को कानून हुजे त बग़ैर हुननि जी इन्वेस्टिगेशन जे वॾा ॾिसी करे कानून पहिला तव्हां ऐं मां वेठा असेंबली में पास था कयूं फाई उनखे ॾेई अमल बि छॾियो त या खोटी करायो हणी छॾियो अहिड़ो को हर कानून हुजे त सेशन में पोइ 15 कानून पास कंदा आहियूं हिते- असेंबली में हिते- पर अमल जॾहिं हिते- थियण जो वक़्तु हूंदो आहे त सभिनि पोइ मसलो थींदो। मसलो आहे त हिते हिकिड़ो रूल्स ऑफ प्रोसीजर आहे जेकॾहिं को माण्हू उन जे ख़िलाफ़ जॾहिं बि कोताही करे मां तव्हांखे ॿुधायां तव्हांखे त हिते अदी अॻे बि ॻाल्हि कई त हिते कुझु टीचर्स जी एक्स्ट्रा भर्ती आहे ॿियो आहे टियों आहे उन्हनि खे रिमूवल ऑफ सर्विस जा जेके आहिनि नोटिस जारी कया आहिनि हुकूमत कोर्ट उन्हनि खे वियाई वेठी आहे तव्हां ॿियनि जेके हुकूमत जूं मजबूरियूं आहिनि उन्हनि खे बि तव्हां ॾिसो न सिर्फ़ु हिकिड़ी छॾो हुकूमत केस हुकूमत मज़बूत कयो, केस हुकूमत मज़बूत आहे सभु अदलिया छो असां थी वञी वञे? करे सभु कया आहिनि तव्हांजो- वञी करे प्रूफ ॾिना आहिनि तव्हांजो ॿुधायो आहे, अटॉर्नी पोइ बि जनरल अदालत- सुप्रीम कोर्ट के छा थो चए तो ये तो मामूल की बात है ये तो मौतें होती रहती हैं हाणे न, खुदाया हाणे तव्हांजो हिकिड़ी मौत बि रिप्रेजेंटेटिव सही न सुप्रीम आहे, कोर्ट में इहो बाक़ी थो चए रहियो ऐं चीफ साल जस्टिस थो चए त शेम असां- शर्म अचणी खपे मां- सिंध गवर्नमेंट हिन- जेका हिन हिन- हिन- सिचुएशन हिन ॻाल्हियुनि खे हटी करे हाणे मां- चीफ मां जस्टिस इहो थो चए assure ॿियो थो चीफ ॾिसो- जस्टिस ॾिसो, आहे पहिरियों बि न असां- आहे ॿियो चीफ असां- जस्टिस आहे असां सिंध ऐं उन असांजी- आज खुद नोटिस वरितो आहे सिंध यानी असां- तव्हां हेॾा नाहिल थी विया सिंध- हर शइ आज खुद नोटिस सिंध- हर डॉक्टर साहब आज मई ऐं नोटिस। जून जो मां वक़्तु ॿुधायां- महीनो जे मां ईंदड़ हिकिड़ी महीना ॻाल्हि- जेके आहिनि मां- वञा चया वञनि था त वधीक सख़्त ऐं ख़राब सूरत हाल बिल्कुलु थी सघे थी सभु- कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे हाणे उन उते जेके आहिनि जेके ख़ासि करे पहिरियों उपाउ त इहो आहे त पूरी कोशिशि कई वञे त जिथे जेकॾहिं कयो था त उते खुराक सभिनी पहुचाई हिकिड़ी वञे। ॻाल्हि अदा खे ख़बर न मां- आहे मां- प्रोविंशियल मां- डिजास्टर मैनेजमेंट जेका आहे उहो हिकिड़ो मूंखे ख़बर एमरजेंसी न सेल ठाहियो आहे अदा खे ख़बर हा, आहे एमरजेंसी ख़बर सेल आहे ठाहियो ख़बर आहे मां। उन जो अॼु उन जो ताईं मां member रहियो अॼु आहियां, ताईं उन जो तव्हां इफ़्तिताह member ई थियो आहे न अदा ॿुधाए इफ़्तिताह थियो आहे ॿुधाए अदा ॿुधाए इफ़्तिताह छा त था मिनिस्टर उनखे खोलियो अची त कमकार शुरू थिए इफ़्तिताह छा था रिलीफ थिए? मिनिस्टर Disaster हर Management Committee पाण 21 ॾींहंनि कमु करे थो। में ॿी तारीख़ थो ॾे त मां अॼु थो पुॼां मां अॼु थो पुॼां इफ़्तिताह जी कहिड़ी जॾहिं ज़रूरत इफ़्तिताह न कंदो रिबन कटींदो न त छो? कमु कीअं थींदो छो? हो अञा तव्हां थींदो ई आहे न, न। जेसि ताईं तव्हां वञी कतई हुते थो। फोटोग्राफी न, न न। कराईंदो हद थी वई यानी ॿुधाए मूंखे अदा तो बाबा, कमु शुरू थियो बिल्कुलु एमरजेंसी कमु सेल शुरू शुरू थियो थियो। कहिड़ो कमु शुरू पोइ थियो। हेॾी हेॾो कमु हेॾी हिकिड़ी मुसीबत ॻाल्हि छो आई पहिरियों- जॾहिं एमरजेंसी सेल हिन बोर्ड खां पोइ ॾिसो, ठाहियो वियो ॾिसो, ऐं उन जो ॻाल्हि- कमकार जो सिलसिलो ॻाल्हि- त पोइ कमु छो न थियो थोरी ॻाल्हि ॿुधो छा ॿुधां तव्हांखे ॿुधायां तव्हांखे त उते जेके थर में वॾे वॾो प्रॉब्लम आहे तव्हां ॿिया जेके थर जा माण्हू आहिनि जेके निमाइंदा आहिनि महिरबानी करे मूंखे वधीक ॿुधण खां बहितर आहे त हा उन्हनि खे घुरायो न उन्हनि खे घुरायो। अदा छो आयो मां मां उन सां मां त पंहिंजी पार्टी खे उन्हनि खे घुरायो त मां उहे तव्हांखे ॿुधायां था कमिश्नर मां खे
घुरायो, डिप्टी कमिश्नर खे घुरायो, मां तव्हांखे ॿुधायां सेक्रेटरी खे घुरायो, जाम साहब फूड मिनिस्टर खे घुरायो, मसलो ज़मा साहब खे घुरायो। थर में जेके माण्हू आहिनि न, थर में हिकु जाइ ते 22,000 किलोमीटर उन्हनि जी माना लेन था डिस्ट्रिक्ट जी तक़रीबन, उहे जेके माण्हू आहिनि उहे हिकु जाइ ते वेही करे ॻोठ नथा ठाहिनि। उहो पाण न असेंबली में बि इहो क्वेश्चन आयो त हिकु जाइ ते नथा ठाहिनि ऐं किथे 5 घर 10 घर 100 किलोमीटर ते वरी घर 100 किलोमीटर ते घर उते आबादी ताईं पहुचाइणो। प्रोग्राम जो वक्त बि खत्म थी वियो आहे। मुस्तक़िल बुनियादनि ते कहिड़ा उपाय वठण घुर्जनि ताकि हर साल इहा सूरत न थिए। ईंदड़ वक़्त में उतां जी इहा सिचुएशन आहे, ठीक आहे, एक्सेस न आहे, उते असां नथा पुॼी आहे हकीकत आहे न तव्हांखे ख़बर न आहे भई तव्हां त गवर्नमेंट आहियो, तव्हांखे त ख़बर आहे। ऐं तव्हांजी काई दफ़ी गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट जा खे जो सीएम 3 दफ़ो सीएम ऐं पीपल्स पार्टी खे मुंहिंजे ख्याल में 7 दफ़ा ई तव्हांखे त हकीकत ख़बर आहे। हाणे कंदो 5 साल मिलियल हाणे मीडिया ते अची वई, हाणे बदनाम थी वई गवर्नमेंट, हाणे असां कंदासीं, हाणे कंदासीं। रोज़गार जा वसीला पैदा कयो न त जे माण्हू जेके आहिनि रुगो माल मता ते या बरसात ते जेको आहे डिपेंड न कनि, उन्हनि वटि ॿिया वसीला हुजनि ताकि बुखनि में जानी न ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां तव्हांखे ॿुधायां त वॾी स्कर्ड आबादी आहे, तमामु वॾो मुश्किल आहे, जेके वसाइल हुकूमत सिर्फ़ु तव्हां चओ था सिंध गवर्नमेंट, भला सिंध ख़ुदा न ख़ासि अलाह पनाह ॾे पाकिस्तान खां को ॿियो मुल्क आहे, फेडरल गवर्नमेंट जी बि त पंहिंजी जाइ ते ज़िम्मेदारी आहे न, उन जा बि त नुमाइंदा आहिनि न। 5 साल फेडरल गवर्नमेंट तव्हांजी न हुई, तव्हांजी ज़िम्मेदारी न हुई, हाणे आयो आहे 5 साल वही ॻाल्हि सभी नो माय गॉड हर साल 2 सालनि खां पोइ वठो तो साथ हाणे आयो आहे। सभी ख़बर अथनि त ईंदो आहे। ऐं पोयां 5 साल 4 सूबनि में बि तव्हांजी, नेशनल में बि तव्हांजी, त पोइ तव्हां हुई न बाबा 3 सूबनि में त हुकूमत कयो पिया, हाणे त उहा बि न रहेव। पर हाणे मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे यादि आहे पोएं साल लाड़काणो पैकेज रखियो, ठीकु आहे, ख़बर आहे ठपे वारी त ज़रूरी पैकेज रखियो, चयो मां वाके ठपे बेईमानी वारो ठपो असां नथा आणी सघूं। असां बिल्कुलु सिंसियर आहियूं ऐं हक़ ऐं सच थियो न, ज़ाहिर थियो 10,000 हुतां निकिता, 20,000 भला तव्हां ख़बर आहे त डॉक्टर इब्राहिम जतोई जो न निकितो आहे, पोइ असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, हिन जी फंक्शनल लीग वारनि असां चऊं था तव्हांजी फुल असां सूबाई ते अची विया आहियूं ऐं सूबे में बि असां ॾाढो हशर कयो आहे। हाणे असां आहिस्ता आहिस्ता सूबो बि असां खां खसिजी वेंदो, हाणे ज़िलई तौर ते तव्हां पुॼी वेंदो। लॻे थो जेके तव्हांजी कारकर्दगी आहे उहा हाणे 2-3 महीननि में ज़ाहिर थी वई। पोएं 5 सालनि में तव्हां सबक़ हासिल न कयो त तव्हांजी करप्शन यानी पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में करप्शन जी परसेंटेज एतिरी वधी वई, एतिरी, पर असां सम्झोसीं त हाणे गुड गवर्नेंस कंदा, हाणे हेल्थ सुधारींदा, हाणे एजुकेशन सुधारींदा, पर मूंखे नथो लॻे ज़ाहिर त थींदो रहियो आहे न। तालीम ॾिसो, अमन ॾिसो, जाली भर्तियुनि वारो मामलो ॾिसो, तव्हां कूड़ था ॻाल्हायो। मूंखे लॻे थो तव्हांजी का दुश्मनी आहे पीपल्स पार्टी सां। न लॻे थो न, पोइ तव्हांजो हे फैक्ट्स कढी आया आहियो, तव्हांजो चैनल जो इहो न तव्हांजो चैनल जेको वीडियो थो ॾेखारे तामन वारो, तंदूर लॻो आहे, हे मच्छियूं तरियूं आहिनि, हे फ्राई थी आहे, इहो तव्हां कूड़ था ॻाल्हायो। इनजो मतिलबु आहे न पीपल्स पार्टी जी हुकूमत सां वीचारा जेन्युइन माण्हू अवाम जे वोट वठी आया। बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका कई सिंध जी अवाम जी ख़िदमत, पर उन खां पोइ पीपल्स पार्टी जेको आहे न अवाम जो जेको हशर कयो आहे, उहो अॼु जेको थर जे खां आयो, पोयों रिलीफ जेको डिजास्टर आयो सैलाब, उन में असां जेको ॾिठोसीं जेका करप्शन थी, मां बि चवां थी अल्लाह रहम करे, अल्लाह साईं उहे हुक्मरान हाणे जेको सिंध खे जेको आहे बचाइनि, सिंध खे बचाइनि, सिंध खतरे में न आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सिंध खतरे में न आहे, सिंध इंशाअल्लाह ताला आबाद रहंदी, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बेस आहे, असांजी ज़िम्मेवारी आहे। इंशाअल्लाह ताला असां उहा पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कंदासीं। नाज़रीन जी अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनि मेंबरनि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद। क्या देखे
अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध हिन वक़्तु इंतहाई ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। ऐं सिंध सरकार जी कारकर्दगी हिन वक़्तु सवालिया निशान बणियल आहे। तालीम हुजे, अमुन अमान हुजे, रोज़गार हुजे या सिहत सफ़ाई जा मामला, किथे बि गुड गवर्नेंस या सुठी हुक्मरानी ॾिसण में नथी अचे। ग़िज़ाई खोट जे करे जिते थर में 150 खां वधीक ॿार हयातियूं विञाए चुका आहिनि ऐं केतिरा ॿार ज़िंदगी ऐं मौत जी ॿेवाटीअ ते बीठल आहिनि। इमदाद जे ऐलाननि ऐं खाधे पीते जी शयुनि जे विरासत हलंदड़ हुअण बावजूदि थरवासियुनि जा अहंज घटि नाहिनि थी सघिया। छा ग़लतियुनि जो एतिराफ़ करे ज़िम्मेवारियुनि खां आजो थी सघिजे थो? अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP डॉक्टर सोराब सरकी, वॾी महिरबानी अवां जी। असांजी ॿियूं महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जो MP नुसरत सैद अब्बासी साहिब, वॾी महिरबानी अवां जी। ऐं डॉक्टर साहिब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, इंतहाई ॾुखो ईंदड़ अफ़सोसनाक सूरत हाल आहे हिन वक़्तु, जंहिं ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थी चुका आहिनि, रिपोर्टिंग हलंदड़ आहे। तव्हां कीअं था ॾिसो न सॼी सूरत हाल खे? सूरत हाल जेकी आहे इहा बिल्कुलु ॾाढी ॾुख ईंदड़ आहे जीअं तव्हां चयो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेकी तकलीफ़ वारो टाइम हूंदो आहे जंहिंमें ॾाढी माना कंहिं बि जाइ ते कंहिं बि एरिया में तकलीफ़ थिए थी, उन में बजाए पॉलिटिक्स करण जे ऐं जेकॾहिं का ग़लती थी बि वई आहे, बजाए पॉलिटिक्स करण जे बहितर इहो आहे त गॾिजी सॾिजी करे उन मसइले जो को हल ॻोल्हियो वञे। ऐं थर जी जेतिरे ताईं जेकी सूरत हाल आहे त असां वटि पूरो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे। सरकार जो तपेदार आहे, मुख़्तियारकार आहे, SDM आहे, डिप्टी कमिश्नर आहे, बाक़ाइदे रिपोर्ट कंदा आहिनि। उन्हनि इहा रिपोर्ट न कई त अहिड़ी सूरत हाल आहे। जेकॾहिं इहा रिपोर्ट करे न त मुमकिन आहे त बर वक़्तु उन्हनि इहा रिपोर्ट छो न कई जॾहिं सॼो सिस्टम आहे, इंफ्रास्ट्रक्चर आहे, त उहो कमु न पियो करे या ग़फ़लत खां कमु पियो वठे या सिंध सरकार सां ग़लति बयानी? हा, ग़लति बयानी उन्हनि कई आहे त उन्हनि सभिनीनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो त सभु उहे मुअतल कया विया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके बि माना क़ानूनी कार्रवाई मुमकिन आहे या जेकी कानून में आहे, जेकी ग़फ़लत उन्हनि कई आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु ज़रूरु कार्रवाई थी। डॉक्टर साहब, उन्हनि जेका ग़फ़लत कई आहे उनखे कंहिंजी पुठभराई हासिली, कंहिंजे ज़ोर ते उन्हनि एॾी ग़फ़लत बरती आहे? छा उन्हनि खे इहो हुयो त असांखे पुछाणो न थींदो या पुछाणो करण वारा पाण असां सां गॾु आहिनि? मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त ॾिसो, हिकिड़ी मसइलो इहो आहे त इहो जेको इशू थियो आहे, जेके इलाइक़ा आहिनि सभु हिते अलहमदुलिल्लाह पूरा जेके बि को अहिड़ो इलाइक़ो सिंध में न आहे जिथे ईअं खणी चइजे त नो गो एरिया आहे। सभु पूरो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे, सियासतदान आहिनि, सियासी पार्टियुनि वटि इलेक्शन विढ़ी आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं पार्टियूं बि आहिनि ऐं अपोज़िशन या जेके ॿिया मीडिया वारा उन्हनि हाणे बि तव्हां पाण ॾिसो त जेको बि इहो मसइलो थियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो मीडिया उनखे टेकअप कयो आहे ऐं तॾहिं वञी करे उहो एतिरी हाई लेवल ते पहुतो आहे। अलहमदुलिल्लाह हाणे तव्हां पाण ॾिसो त आर्मी बि पहुती आहे ऐं 4 ॾींहंनि जे अंदरि 4 दफ़ा चीफ मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर पाण बाय रोड पहिरियों चीफ मिनिस्टर ई हुयो जेको वञी करे उते पहुतो ऐं 4 दफ़ा मुसलसल 4 ॾींहं मुसलसल चीफ मिनिस्टर उते वियो आहे। ऐं असांजी इहा पूरी कोशिशि आहे ऐं असां इहो चऊं था त उन ते पॉलिटिक्स न कई वञे ऐं असांखे मशवरा सम्झो था सियासत थिए पई न? बिल्कुल थिए पई। हाणे सियासत जेके मुखालिफ़ आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उन्हनि हिन खे इशू बणाए करे पॉलिटिक्स शुरू करे ॾिनी आहे। उन में पॉलिटिक्स जेकॾहिं कंदा त पाकिस्तान पीपल्स पार्टी बि पंहिंजो हक़ु रखे थी त उनखे पोलिटिसाइज़ कंदा मामलात खे त उनजो जवाबु ॾींदी। बाक़ी रहियो सुवाल इहो त जहिड़े मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कोई बि इंसानु हुजे जंहिंमें इंसानियत हूंदी, ज़रे बराबरि इंसान, उहो कीअं चवंदो त कंहिंजो ॿारु मरे ऐं अहिड़ी सूरत हाल कहत हुजे या असां पाण हिकिड़ी मां ॿुधायां तव्हांखे त मुसीबत इहा बि आहे। मां तव्हांखे ॿुधायां त काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे त जीअं मां पाण निशानदेही कई पोइ गवर्नमेंट में चीफ मिनिस्टर खे पर्सनली रिक्वेस्ट कई मिली करे, मां साईं असां वटि बारिश पई आहे ऐं असां वटि बिल्कुलु फसल तबाह थी विया आहिनि ऐं चीफ मिनिस्टर मुंहिंजी रिक्वेस्ट ते पोइ रिपोर्ट घुराई, रिपोर्ट बि आई ऐं उनखे माना इलाइक़े खे काज़दा करार ॾिनो वियो, कुझु देहन खे मुंहिंजी एरियाज़ में। ॿियनि माण्हुनि जेको आहे उन ते वॾी वाह वेला कई त न इहो ग़लति आहे, हीअं आहे, इहो जेको आहे हस्कारी जेको आहे टैक्स न ॾियण जो बहानो आहे, ॿियो आहे, टियों आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ हूंदा आहिनि ऐं उन में इहे गवर्नमेंट में जेके रहिया आहिनि, मिनिस्टर रहिया आहिनि या जेके गवर्नमेंट जे स्ट्रक्चर खां वाक़िफ़ आहिनि उहे इन ॻाल्हि खे ज़रूरु सम्झंदा। पाण अरबाब ग़ुलाम रहीम साहिबु चीफ मिनिस्टर रहियो आहे। हाणे पाण हिकिड़ी ॻाल्हि इहा त उन जेको आहे उन्हनि जी आहे उते दावा बि अथनि ऐं उन्हनि जो उते फॉलोइंग बि आहे, कंहिं बि निशानदेही न कई। सिर्फ़ु चलो ठीकु आहे हुकूमत ग़फ़लत कई पर अपोज़िशन जो बि इहो फ़र्ज़ु आहे त हाणे वाह वेला करे थी। पहिरियों जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल हुई उहा निशानदेही करे त अपोज़िशन हूंदी इन जे करे। ज़िम्मेदारी त सरकार जी थिए थी न, सॼो इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजो कमु पियो करे, रिपोर्ट तव्हांखे पई मिले। सही चओ था। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त जेकॾहिं काथां बि ग़फ़लत कंदी आहे का सरकार त अपोज़िशन जो इहो कमु हूंदो आहे त उनखे जाॻाए उनखे चए त हिते थिए थी
पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत हाल हूंदी आहे जो हुकूमत उनखे उन ताईं न पहुची सघंदी आहे। तव्हां तनक़ीद बर्दाश्त कयो था? तव्हां त चओ था न त जेको आहे सियासत न थियणु घुरिजे, वावेलाती थिए। असां तनक़ीद बर्दाश्त कयूं था। मां तनक़ीद अहिड़ी ॻाल्हि न आहे, हर कंहिंखे पंहिंजो राइट आहे तनक़ीद करे, पर तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे, तनक़ीद बराए तामीर हुजे, उनखे वेलकम कंदासीं। नुसरत, तव्हां छा चवंदो डॉक्टर साहब जी तव्हां सॼी ॻाल्हि ॿुधी त अपोज़िशन जो कमु आहे त उहो असांजो ध्यानु छिकराइना, जेकॾहिं अहिड़ी ग़फ़लत थिए बि पई, तव्हां पंहिंजो ज़िम्मेवारी न पूरी कई, हिननि खे तव्हां ध्यानु न छिकरायो? बाक़ी ज़िम्मेदारी त असांजी हुई, ग़लती असां खां थी वई, छो जो हिननि जा जेके ज़िम्मेदार हुया, जेके इन पोर्टफोलियो खे इंजॉय पिया कनि, उहे शायदि डिघी निंड सुम्हिया पिया हुया। उन्हनि खे ख़बर ई कोन पई त को अगस्त में जेके मींहं वसिया आहिनि उहे कहिड़ी हद ताईं वसिया आहिनि, रिलीफ जो मिनिस्टर जी ज़िम्मेदारी, त उनखे इहा ख़बर ई न पई त को बर्तानिया खां वक़्त जो बि को कानून हले थो त जेकॾहिं अगस्त में न थिए को अहिड़ी बारिशूं त पोइ तव्हां पाण ई ऑलरेडी उनखे ॾुकार सकियल इलाइक़ो चवराए छॾिबो आहे, पोइ उते टैक्स बि माफ़ थी वेंदा आहिनि, पोइ हुकूमत जेका आहे उहो कणक बि उतां जे माण्हुनि खे मुफ़्त ॾींदी आहे। इहो त उतां जो इहो हर साल ॿिए साल थींदो रहंदो आहे, पर एॾी वॾी निंड सुतल हो। मां त चवां थी त मां त शाबस ॾींदमि उन्हनि जे हिननि नुमाइंदनि खे जेको इंजॉय त उहो शख़्स पियो करे, फूड जो मिनिस्टर ऐं रिलीफ जो मिनिस्टर ऐं कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर ऐं उतां जा SDM वग़ैरह, हिननि खे कहिड़े ॾोह जी सज़ा जो अची उन्हनि खे डिफेंड पिया कनि। हुननि जो कमु आहे अची अवाम जे अॻियां पंहिंजो पाण ॾियनि था, उन्हनि जो एहतिसाब थिए त हेॾा जेके 200-250 ॿार मरी विया आहिनि उहो कंहिंजी ॻिचीअ में था पवनि, हुननि जी ॻिचीअ में आहिनि। ईअं न आहे जॾहिं तव्हांखे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट, हाणे त हिकु हिकु शइ अची वई साम्हूं, हाणे कंहिं खे डिनाए कंदा? हलो अॻु में त सभु शइ लिकियल ई न, 60,000 कणक जी ॿोरी जेका आहे उहा न पई विरहाइजे, उनजे पोयां कहिड़ी कहाणी हुआ त अची वई त टेंडर न पिया थियनि। टेंडर छो न पिया थियनि? छो जो ठेके जो मसइलो हुयो। हाणे इन खां पोइ बि ॿियूं शयूं अञा ज़ाहिर थींदियूं, छो जो उते जो DGM जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे उनजी सीट ते कंहिंजो अचिणो हुयो, इहे बि अंदरूनी सराए हाणे अॻियां साम्हूं ईंदा त उनखे हटाइण जे लाइ सॼो कहाणी पियो थिए। इलाही ॻाल्हियूं आहिनि सभीन, पर असां कंहिंखे रहूं? असां ऑपोज़िशन केतिरो हिननि खे जाॻायूं? जॾहिं असां रड़ियूं पिया कयूं, मोर था मरनि, सूंह पई मरे, रानी खेत वारी बीमारी थी वई आहे, त पोइ त टह लॻी पई असेंबली में त हे मज़ाक थो हले। असां वैक्सीन हाणे चवनि पिया, एॾी सुठी रिपोर्ट पेश कई मिनिस्टर साहब, जेको मिनिस्टर त आहे ई कोन, हुननि जा इहे स्पेशल जेके असिस्टेंट्स आहिनि, इहे जेके असांखे ॾियनि था जवाबात, चयो त अॼु वैक्सीन बि हुननि खे थी आहे, सभु कुझु थिया, तव्हांखे ग़लति रिपोर्ट्स आहिनि। त पोइ हेॾा मासूम ॿार मरी विया आहिनि, जो केरु ज़िम्मेदार आहे? डिप्टी कमिश्नर सुम्हिया पिया हुया, हुननि जी ज़िम्मेदारी न हुई त उहो ॾुकार सतल, हुननि जो कमु आहे, कानूनी तौर ते हुननि में आहे त हो बाक़ाइदा लिखंदा आहिनि मथे सेक्रेटरी खे या प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट खे, त हाणे हे हालात अहिड़ा थी विया आहिनि, हाणे फौरी तौर ते हिन खे ॾुकार सतल सटियो, चवरायो ऐं हिन ते अनो ऐं असांखे फंड्स वग़ैरह ॾियो। पर हाणे छा थियो आहे? छो जो सभु सुम्हिया पिया हुया, हीअ हिकदमि मीडिया, असां त अहसान हे भले न मञनि, पर असां मीडिया जो अहसान मञींदा आहियूं त मीडिया उन जाइन ते पुॻो जॾहिं 2010-11 में सैलाब आयो सभिनि, त उन महिल बि मीडिया कश्तियुनि में वञी उन जाइन ते पुॼे पियो, पर हिननि जा नुमाइंदा जेके आहिनि, मां हुनजी विटनेस सां गवाह आहियां त ख़ुदा जो कसम हींअर रुगो फोटोग्राफर ऐं कैमरामैन घुमी वञे खां पोइ हेठि था वञनि, पोइ बसि तस्वीर अची वई, पटी हली वई चैनल ते, हलो भई हाणे भॼ। हुननि खां त सबक़ु हासिल कयो हा। उन वक़्तु जेको हशर थियो, टोड़ी बंद जो वाक़ियो तव्हांजे अॻियां न आहे, हाणे जो चवनि था त असां हुननि खे मुअतल करे छो, कंहिंखे मुअतल कयो अथव? ॾेखारियो नोटिफिकेशन, अॼु जी अख़बार में मौजूदु आहे, उनखे जेकॾहिं अॼु जी अख़बार जेका आहे उहा ग़लति आहे त तव्हां उनखे सू करे छॾियो। मां चवां थी उन्हनि छो ग़लति रिपोर्ट ॾिनी आहे? उहो चवनि था कोई नोटिफिकेशन न निकितो आहे, सिर्फ़ु वर्बली उन्हनि जे लाइ ऑर्डर निकिता आहिनि, कंहिंखे मुअतल, छो जो लाज़मी आहे रिश्तेदार न पंहिंजा, ख़लीक़ुज़्ज़मा, जमीलुज़्ज़मा, शकीलुज़्ज़मा, बाबा ॿियो दुनिया में को मेरिट ते लही कोन थो, इहे पंहिंजा रिश्तेदार। हलो ठीकु आहे, उहे बि असां चयोसीं त क़ाबिल हूंदा, ज़रूरु हुननि में हूंदो, पर उन्हनि पंहिंजी ग़फ़लत जे हवाले सां एॾी वॾी जानूं कीअं ॾिनियूं? इन्हनि सभिनी जा सवाल तव्हां खां पुछा वेंदा। उन खां पोइ जेके उते वञी सॼी, हाणे हिन महिल सभिनीनि खे मिठी थरपारकर त इस्लाम कोर्ट सभु वणे थो, सॼा MPs MNS पंहिंजा सॼा कम छॾे, अॻु में छो न पिया वञो बाबा? जॾहिं थर जी त हर साल इहा सूरत हाल आहे, मुसलसल हाणे जो तव्हां अवाम खे अज़ाब में विधो आहे, इस्पतालुनि में जेको हालत आहे, सिर्फ़ु मिठी ते दौरो थो अचे, असां त कोन था चऊं, मीडिया थो ॾेखारे, कैमरो
तो अहिड़ी शइ ॾेखारे त वञे थो बाबा परे थी ग़रीब माण्हुनि खे धिको ॾेई त असांजे कैमरे जे अॻियां थो अचे असांजी फुटेज इंसानियत खां मतिलबु शर्म थो अचे सॼी दुनिया थी ॾिसे असां सिंधियुनि खे शर्माए छॾियो आहे सॼी दुनिया ॾिसे थी त कारो गोल्ड जाते जेको खज़ानो असांजे थर में मौजूदु आहे सॼी दुनिया में चवंदा आहिनि त इहो अमीर तरीन ज़िलो आहे ऐं उतां जी आवाम खे तव्हां एॾो ग़रीब करे छॾियो एॾो उन्हनि खे मज़लूम करे छॾियो जो उन्हनि जो हक़ तव्हां उन्हनि खे न ॾेई सघियो हथऊं तव्हां उन ते असांखे था चओ त सियासत था कयो अरे बाबा असां छो सियासत कंदासीं को असां बेरहम आहियूं जो असांजे दिलि में अंदरि दिलि में दर्द कोन्हे तव्हां हालात अहिड़ा पाण क्रिएट था कयो तव्हां पाण अहिड़े क़िस्म जी सिचुएशन पैदा था कयो निंड सुतल अहिड़े माण्हुनि खे तव्हां अहिड़ा पोर्टफोलियो ॾेई छॾियो उन खां पोइ चओ त असां सियासत था कयूं वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब रिलीफ वारो वज़ीर ग़ाइब रहियो वॾे वज़ीर जो एतराफ़ अची चुको आहे हिन ते त असांखां गफ़लत थी आहे 7 ऑफिसरनि खे मुअत्तल करण जूं वरी उन्हनि खे मुअत्तल न थियण जूं ख़बरूं मुख़्तलिफ़ मुतज़ाद ख़बरूं रिपोर्ट थींदी रहनि तव्हां सम्झो था त इन सां इन्हनि सभिनी शयुनि जो अज़ालो थी ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे अधी जेकी आहे बसि उहा जेकी ॻाल्हि जेकी आहे उहा सॼी रिपीटेशन जेकी आहे त आम तौर ते जेके प्रोग्राम ॾिसूं था ॾिसो ॻाल्हि ॿुधो तव्हांखे रिपीटेशन हाणे जेको तव्हां रिपीटेशन कंदा वेंदो करप्शन त असां बि रिपीटेशन करप्शन कंदा रहंदासीं मां ॿुधुमि न विच में अधी न चए त मां तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो मुंहिंजे तरफ़ ईंदो त पोइ मां त रड़ कंदमि रड़ कर तव्हां जेको हिकिड़ो मां पहिरियों ई तव्हांखे चयुमि तव्हां जेकॾहिं तामीर जे ख़ातिर जेकॾहिं तनक़ीद कंदा आहियो त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो हिन ॾिसो सुप्रीम कोर्ट जेको मुंहिंजो वधि में वधि इलाइक़ो मुंहिंजो ॿुधो सुप्रीम कोर्ट उन जो नोटिस वरितो सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो सुप्रीम कोर्ट उन केस खे हलायो सुप्रीम कोर्ट कंहिं मिनिस्टर या कंहिं हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी उहो बि चौधरी इफ़्तिखार हुयो जेको असांजा 2 वज़ीर आज़म जेको असांजी हुकूमत हलण न ॾिनई हिते वेही करे चवण त हीअं थी वियो ज़ुल्म थी वियो हक़ीक़तूं असां हेॾो सारो कमु कयोसीं सॼी तबाह लॻी पई सैलाब में उहो एॾो इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे सॼो पूरो मां ईमानदारी ॿुधायां थो मां उते पाण मौजूदु हुउमि असां एतिरो पाणी हो जेको तव्हां मां ॿुधायां त 12 फुट ते असांजी बिल्डिंगूं नज़र न पियूं अचनि हाणे तव्हां हुते हलो हुते अलहमदुलिल्लाह सभु कुझु ठीकु आहे पूरो सिस्टम सॼो बहाल कयो कंहिं कयो असां ई कयोसीं हिकिड़ो डिज़ास्टर आयो आहे जवाब मुंहिंजो ॿुधी छॾियो त पोइ उन खां पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ तव्हां जेको बि फ़ैसिलो कयो ॻाल्हि आहे त गुड्डू बैराज खां सखर बैराज खां गुड्डू बैराज ताईं जेको आहे तक़रीबन जेकी आहे तक़रीबन 100 या 150 किलोमीटर जे लॻभॻि इहा एरिया आहे हाणे जंहिं महिल उतां गुड्डू बैराज मां जेको पाणी अचे पियो त उन में चेक कंदा आहिनि असां ज़मीनदार आहियूं चेक कंदा आहियूं त हिकिड़ी जेकी आहे पंहिंजो अलार्मिंग सिचुएशन आहे उन खां बि क्रॉस करे वई जेकी आख़िरी जेकी फाइनल जेकी आहे गेज आहे उन खां बि पाणी क्रॉस करे वियो हाणे छा हो त उतां जेके सखर बैराज आहे उतां उहा पाणी कढे कोन पई हेॾो गुड्डू बैराज खां पाणी अचे पियो विच में हिकिड़ो डैम थी वियो उन में 2 शयूं थी सघनि पियूं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब तव्हांखे पाण ख़बर आहे असां पाण चऊं था ज़ुल्फ़कार अली भुट्टे पाण अलीवाणू खां बीह करे उते जेको आहे कट ॾिराए करे बैराज खे बचायो उहो 70s जी ॻाल्हि आहे हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हे त कुदरती आयो हे असां ते इल्ज़ाम आहे कोई सुप्रीम कोर्ट कंहिंखे बि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स न कई आहे जेकॾहिं करे थर में बि ख़ुदारा इन्हनि माण्हुनि जे जेके करप्ट माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे न ॾिजो जेके बि अचनि थी करप्शन जी नज़र थींदी 5 सालनि में जेका बि एड आई सॼी गोदामनि में सड़ी वई तव्हांजे चैनल में ॾेखारी असां वञी अखियुनि सां ॾिठोसीं रिस्पॉन्सिबिलिटी आहे सभु इहा गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असां पाण जेको आहे इहे उते पाण अॻे बि सैलाब में कमु कयो आहे वरी पोइ जेको हिते मीरपुर ख़ासि में बि बारिश थी उन में कमु कयो आहे हुकूमत हे तमामु थोरो मसइलो पंहिंजी जाइ ते आहे हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं मरे थो त बिल्कुलु असां चऊं था त उन जी असां रिस्पॉन्सिबल आहियूं ईअं नथा चऊं त असां उनजा रिस्पॉन्सिबल न आहियूं असां उनजा रिस्पॉन्सिबल आहियूं इनशा ताला तमामु जल्द तव्हां पाण ख़बर आहे त
हिकिड़ो कुदरती तौर ते तव्हां डेंगी जो केॾो मसलो ए कुदरती ना है कुदरती तौर सभिनी खे ख़बर ई त बारिश पए बारिश पए ख़बर ई न अगस्त में ख़बर ई न त बारिश फरवरी ते नेशनल डिजास्टर मैनेजमेंट इशारो करें भी कोन नो डिफेंड करे अदा जो राइट आ बिल्कुल अदा जो राइट आ डिफेंड करे पंहिंजी पार्टी के पर हाणे अवाम जेका सब कुछ अखिन सां ॾिसे थी अहिड़ा ताम पिया पचन जाते माउनि जा हंजू थियूं खालियूं थियनि मातम लॻो पिया ऐं हेॾा ताम तंदूर था ठहनि त पोइ त धाए घोड़ा त मचणी खपे न हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो सभिनि त अहिड़ी सॼी सिचुएशन थी 60,000 बोरी उते रखियल ई न छो न विराई वई छा वजूहात हुयूं जॾहिं नेशनल डिजास्टर मैनेजमेंट हिननि ॾे ख़त थी लिखे सिंध ॾे 28 फरवरी ते त ॾुकार सतियल हिनखे थियणो खपे छो जो बारिशूं न थियूं आहिनि सिंध गवर्नमेंट को उपाउ वठे त पोइ छा थियो प्रोविंशियल डिजास्टर मैनेजमेंट छा पई करे तव्हां उन्हनि खे फंड ॾींदा हो न हर उन में रिलीफ मिनिस्टर छा पियो करे हिन महिल ताईं फूड जो मिनिस्टर उते विज़िट न कयो आहे रिस्पॉन्सिबल त उहे आहिनि हुननि खे हिन महिल तव्हां कटहरे में आणियो ऐं जेको उतां जो इहो रिलीफ ऐं इहे जेको फूड जो मिनिस्टर आहे ॿिन्हिनि खे रिस्पॉन्सिबिलिटी हुअणी खपे त हो छो न रहे विया हुननि पंहिंजी ज़िमेदारी छो न कई कमिश्नर डिप्टी कमिश्नर जो कमु हूंदो आहे त हुतां जी जेका सिचुएशन आहे फौरी तौर ते लिखे ऐं उन थर जहिड़ो इलाइक़ो जंहिंखे तव्हां चओ था त असांजो कारो गोल्ड आहे ऐं तव्हां सीएम हाउस में ऑपरेशन ते लॉ एंड ऑर्डर ते हर क़िस्म जी हवाले सां उन्हनि खे ब्रीफिंग बि ॾिनी पई वञे पर थर जे लाइ कंहिं रड़ न कई छा त तव्हां उन इजलास में न वियो जंहिंमें मोरनि जे लाइ ॻाल्हि पई थिए त उनखे बीमारी वठिजी वई आहे त उन जे बारे में को त कंहिं बि क़िस्म जी का सीरियसनेस नज़र न आई न ई उहो को अहिड़ो एफर्ट्स ऐं न ई वरी उतां जेके MNA या MPA पंहिंजे ऐवाननि में बि रड़ कई आहे त असांजे थर जे इलाइक़े में असांजा माण्हू मरनि था ॿार मरनि था हाणे हिकु हिकु नुमाइंदो जेको आहे न पर्चो खणी अची वेठो 40 ॿार नमूने सां मरिया 40 ॿार हीअं मरिया अरे बाबा मोहन उन जी पोयां कहिड़ी काबिश हुई कंहिंजी करप्शन हुई उनखे त तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ जेकॾहिं अदा वेही पंहिंजी पार्टी जे तरफ़ां चए त हा असां खां थी वई कोताही असां उन्हनि ऐं सेक्रेटरी खां वठी ईअं न आहे नॉन टेक्निकल माण्हू वेठा अथव उहे माण्हू सभिनि तव्हां बाक़ाइदा हिकिड़ो प्रोग्राम कयो जेको मेरिट ते नथा अचनि उहो CSS ऑफिसर आहिनि हाणे जेको हेल्थ जो माण्हू आहे उहो एजुकेशन में वेठो आहे एजुकेशन जो माण्हू आहे उहो इरिगेशन में वेठो आहे सिविल सर्विस अमेंडमेंट बिल जहिड़ा कानून तव्हां पास करायो था त पोइ त असां रोईंदासीं जी तव्हां ॻाल्हाए वठो पोइ ब्रेक मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेके बि पहिरियों बिल रेगुलेटरीज़ कुझु हुयूं जेके उहे सुप्रीम कोर्ट पहिरियों ई जेकी अॻे इफ्तिखार चौधरी जो कुल ख़तमु करे छॾियूं का बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे अधी वेही जेकी हिते मथां शोकास ऑफिसर बदनामी जो उन्हनि जे मथां इल्जाम आहे पर पंहिंजी ड्यूटी था कनि इहे तव्हांजी गवर्नमेंट जा माण्हू आहिनि न तव्हां ना आहिनि माण्हुनि कहिड़ी जाइ ते विहारे वेठा आहियो वरी उनखे सपोर्ट बि कंदव दादा त पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि थोरो माण्हू बोतल बि थियनि था असां दिलि सां चाहियूं था असां दिलि सां चाहियोसीं त जमहूरियत हले ऐं असां दुआ बि कंदा हुआसीं त बेनज़ीर भुट्टो साहिब जी शहादत खे मिलियो आहे हलनि पर तव्हां में विल बि थो हुजे तव्हां में एफर्ट्स वठण गुड गवर्नेंस बि थो थिए तव्हांजा माण्हू करप्शन कनि शेयर ऐं कमीशन जे हुन में थी पिया त पोइ सिंध केरु कंदो ऐं तव्हां अहिड़े इतिहादनि खे विहारे वेठो जिन्हनि जे करे तव्हां वेही अहिड़ा बिल पास कया दुनिया खां सारे छॾी ॾिनी उन इतादनि में हे बि शामिल आहे अलाही न कंदो तव्हां कहिड़े ख़ुदनि कमनि में असां तव्हां सां कॾहिं बि न तारीख़ गवाह जो असां कॾहिं तव्हां सां अहिड़े कमनि में साथ न ॾिनो आहे